अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है नसबंदी जे मुतालिक। औलाद तंहिंखे नसबंदी जे ज़रिए बंदि कराइणो। पहिरीं अचो सवाल सुनो। ख़ुशि आमदीद। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी मौलवी साहब उम्मीद है खैर सौंदा अल्लाह पाक खे पंहिंजे फ़रमान में रखे आमीन। अपनी जहाननि जी भलाई नसीब फरमाए। शुक्रिया वैयाकुम। साईं साथी हिकिड़े जो सवाल आयो ग्रुप जे अंदरि त उहो सवाल आहे ऑपरेशन जे ज़रिए औलाद बंदि कराइण जे मुतालिक़, जंहिंमें करे डॉक्टर चवंदा आहिनि की भई औरत खे जेको मार हिनखे ख़तरो आहे सिहत या जान जो ख़तरो अथव त ठीकु आहे, पण माक़ूल वजन न हुअण जे करे पण पेट जे मत प्रमाणे खे चवंदा आहिनि त हेतिरा ॿार जेको से काफ़ी आहिनि या वधारे ॿारनि जे करे मां कमज़ोर थी वेंदी, हुनजी सिहत मथे जेको सो ॿियो असरु थी सघे थो या बच्चनि जी तालीम तरबियत जेको रिसो सुहिणे नमूने न थींदी, त अहिड़ी वजह जेको आहे बयानु करे इन औलाद जे करे रोकियो वञे त पूरो ई शरीर जे अंदरि जाइज़ आहे या न, इन जे बारे में ज़रूरु वज़ाहत कंदा। अल्लाह पाक खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। जी ज़रूरु वज़ाहत थींदी। औलाद अल्लाह ताला जी नेमत आहे। औलाद जंहिंजो जेतिरो लिखियलु आहे एतिरो औलाद हिनखे मिले वारो आहे। नसबंदी यानी औलाद बंदि कराइणो, औलाद ख़तमु करणो, तंहिंजा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। डॉक्टर इंजेक्शन ॾियनि था जंहिंमें औलाद खे अहिड़ो फ़ासिले में मतिलबु हमल ठहिरे थो। औलाद 2-4 वरह जो इंजेक्शन अचे थो, माने हमल गोरियूं अचनि थियूं। तंहिं सवाइ मुख़्तलिफ़ आलात ऐं जंहिंजे ज़रिए औलाद रोके में अचे थो। अने हिकिड़ो औलाद क़ाइम ई बंदि कराए में अचे थो। नसबंदी ऑपरेशन शरअन कहिड़ो हुकुम आहे? शरअन साफ़ अने वाज़ेह जेकॾहिं केरु मजबूर आहे अने मजबूरी तिबी मजबूरी आहे, डॉक्टर चए थो सेहत के स्वास्थ्य के सख़्तु नुक़सानु थींदो। औरत बच्चे जी माउ तंहिंजी जान के सख़्तु ख़तरो आहे अने 100% कई बायूं तंहिंखे ख़तरो लाहक पण थियो आहे। औलाद जे करे औरतूं दुनिया मां वफ़ात पण करे वियूं आहिनि अने सिहत के सख़्तु नुक़सानु थियो आहे। डॉक्टर से पण उहो डॉक्टर जेको अमानतदार हुए, सही सलाहकार, उहो मशवरो ॾे जान के ख़तरो आहे त नसबंदी जाइज़ आहे। पर नसबंदी में हिन जे बावजूदि अंदरि आकोड़ी अहिड़ी अचे थी कोथरी बंदि कराए में, तंहिंमें औरतुनि खे प्लस ॿी बीमारी चालू थी वञे थी, रसी क़ाइम हुई थी। तंहिंजो ख़्यालु कयो खपे। नाजाइज़ वस्तु आहे पण ज़रूरत अने मजबूरी जे तहत ज़रूरत मजबूरी कई आहे। सिहत ॿियो कीअं न आहे, सिहत जे औरत बीमार थी पवंदी या मरी रहंदी, बीमार थी पवंदी। बीमारी त ईअं अधु अधु बीमारी पाण खड़िया फिरूं पिया, पण मौत अने जान के ख़तरो लाहक आहे। इहे स्थिति जे थी वञे त जाइज़ आहे। वरन जे औलादां ढिग थी पियो न ढिग रहिया न केरु खाराईंदो न उरलो न परलो, ई अक़ीदो रखी केरु नसबंदी कराए थो त इहा नसबंदी करणु कबीरा गुनाह आहे अने औलाद खे क़त्ल करे जे बराबरि आहे। रिज़्क अल्लाह ताला ॾिए थो अने हर इंसान जेको दुनिया में अचे थो उहो पिंड जो रिज़्क खणी अचे थो, उनजो रिज़्क लिखिजी वञे थो। इंसान माउ जे पेट में आहे, जॾहिं रूह फूकाजे थो फ़क़ति व रिज़्क ई वजल ई वामिल ई, उनजो रिज़्क उते लिखिजी वञे थो। तक़दीर में पहिरीं रिज़्क आहे। जे रिज़्क जे द्रप में केरु नसबंदी कराए थो, जे छोरा ढिग थी पिया हाणे कुरो कंदासूं, न, ई कबीरा गुनाह आहे अने कुफ्र जो कमु आहे। अल्लाह जी तक़दीर खे ठुकराइणो थियो, अल्लाह जी नेमत खे ठुकराइणो थियो। थी सघे त ही 5 7 औलाद अल्लाह ताला हिन जे भाग में को ख़ासो इल्मु लिखे हुए, ख़ासी सलाहियत लिखे हुए त इनखे कुला पां क़त्ल कयो। अल्लाह क़ुरान में बार बार फरमाए थो जी रिज़्क आऊं ॾियां थो, आके आऊं ॾियां थो, आंजे औलाद खे आऊं ॾियां थो। हर वस्तु खे रिज़्क अल्लाह ताला ॾिए थो। रिज़्क जे द्रप में, तालीम जे द्रप में, दुनिया जे ॿिए कंहिं मक़सद जे द्रप में अमुकरो हाणे मॉडर्न रे हम दो हमारे दो क़ब्रें हमारी 4 जे औलाद ओछो है तो सेहत ऊज वे न तबीयत हमेशा ठीक रहे न, वो बड़ा गलत है, फैल है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है तज़व्वजुल वदूदुल वलूद फ़इन्नी मुकासिरुम बिकुमुल उमम,
उहा औरत ऐं शादी में इंतख़ाब कयो जेको औलाद वधारे पैदा करे, औलाद वधारे पैदा करण वारी औरत सां शादी कयो त क़यामत वारे ॾींहुं उम्मत वधे। अने उम्मत मथे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं मुकासिरुम बिकुमुल उम्मम, ॿी उम्मत जे मुक़ाबले में आऊं सर ऊंचो कंदुसि, फ़ख़्रु कंदुसि। त बच्चे जी नसबंदी न थिए खपे, शरीयत में मनाई आहे बग़ैर उज़र जे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।